जामशोरो ज़िले जे थाणो बुलाखान वेझो तौंग में मुसाफ़िर गाॾी उन्ही खाई में किरण सबब फौत थींदड़ मुसाफ़िरनि जो 14 थी वियो आहे। हादसे में फौत थियलनि जो मड़नि खे थाणो बुलाखान ऐं सिविल अस्पताल हैदराबाद मां संदनि घरनि ॾांहुं रवानो कया विया आहिनि। तौंग वारे इलाइक़े में पेश ईंदड़ हादसे में ज़ख़्मी थींदड़ मुसाफ़िरनि मां वधीक 2 माण्हू ज़ख़्मनि जी सट नसण ते फौत थी विया आहिनि, जंहिं खां पोइ हादसे में फौत थींदड़नि जो अघु 14 थी वियो आहे। फौत थियल मुसाफ़िरनि में 7 ॿार ऐं 3 औरतूं बि शामिल आहिनि। फौत थियलनि जे मड़नि खे ईदी एम्बुलेंस ज़रिए बदीन ज़िले जे राजू खानाणी ऐं तलहार जे आबाणी इलाइक़नि में मुंतकिल कया विया आहिनि। यादि रहे त हादसो राति देर सां पेश आयो, जंहिं जे मौके ते ई 9 मुसाफ़िर फौत ऐं 15 खां वधीक ज़ख़्मी थी विया हुआ। हादसे में मुतासिर थींदड़नि जो तालुक़ कोली बिरादरी सां आहे, जेके बलोचिस्तान जे इलाइक़े दरेजी में मज़दूरी करण जे गर्ज़ सां वियल हुआ। लाश आबाणी इलाइक़नि में पहुचण ते माहौल सोगवार थी वियो ऐं संदनि घर में रोजड़ारो पइजी वियो आहे। असां हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त जामशोरो वेझो मुसाफ़िर गाॾी उन्ही खाई में किरण सबब फौत थींदड़नि जो अघु 14 थी वियो आहे, जॾहिं त 15 खां वधीक मुसाफ़िर ज़ख़्मी थी विया आहिनि। आ जाओ गाना का